जय झूलेलाल दोस्तों। अॼु जो वीडियो मुंहिंजो जेको आहे रिक्वेस्टेड वीडियो आहे। जाम ॼणनि मूंखे कमेंट कया आहिनि, मैसेज कया आहिनि त असां छठीअ ते लोई पूॼन कंदा आहियूं, त उहो छा छा कंदा आहियूं, उन में कहिड़ी रीत आहे, उहो सभु ॿुधायो। त अॼु जे वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदसि असां छठी कीअं कंदा आहियूं। छठी याने नामकरण। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं ते सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस मां अपलोड कंदी आहियां, चाहे उहो सिंधी खाधो हुजे, सिंधी ट्रेडिशन हुजे, सिंधी कल्चर हुजे। हिकु हिकु वीडियो मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहे, त तव्हां ज़रूरु ॾिसजो और पंहिंजे माइटनि ऐं दोस्तनि ताईं इहो वीडियो ज़रूरु पहुचाइजो त हुनर मुस्कान का चैनल ते इहे वीडियोस अवेलेबल आहिनि। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। हिंदू धर्म में इंसान जे जीवन में 16 संस्कार थींदा आहिनि। नामकरण जेको आहे, जंहिंखे असां छठी चवंदा आहियूं, जंहिंमें असां ॿार जो नालो रखंदा आहियूं, इहो बि 16 संस्कारनि मां हिकु संस्कार आहे। त उन जी पूॼा असां कीअं कंदा आहियूं, अचो त मां ॿुधायां थी पई। पहिरियों शुरूअ में जॾहिं ॿारु पहिरियों दफ़ो घरु ईंदो आहे त असां उन जी नज़र कढंदा आहियूं। ॿार जे ॼमण जे 6 ॾींहं खे छठी चइबो आहे, याने नामकरण जो ॾींहुं। इहा पूॼा जेका आहे महाराज स्वामी कराईंदा आहिनि, पर कुझु कारणनि करे अगरि महाराज स्वामी इहा पूॼा नथा करे सघनि त असां घर में कीअं कयूं पूॼा, उहा मां तव्हांखे ॿुधाईंदसि। कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं खपंदियूं हिन में। पहिरियों त इहे निबाता खपंदा, जेके थींदा आहिनि खंडु याने मिश्रीअ जा ठहियल हूंदा आहिनि। 4 निबाता खपंदा आहिनि। उन सां गॾु ही कंडलो, जेके नानाणा मोकिलींदा आहिनि ॿार जे लाइ। इहो ॿार जे गले में पाइबो आहे कंडलो। ॾिसो, इहे सभु शयूं कंडले में हूंदियूं आहिनि। थाली ठाहींदासीं, उन में गुल, चांवर, कंडलो, कचो खीर ऐं तिलक रखंदासीं। जे मां ॿुधायोमांव, इहा पूॼा जेका आहे महाराज स्वामी कराईंदा आहिनि, त पूरा मंत्र विधीअ सां इहा पूरी पूॼा थींदी आहे। पर असांखे त मंत्र न ईंदा आहिनि इहे, त असां गणपति बापा जो ध्यानु करे ओम गण गणपतये नमः चई करे इहा पूॼा करे सघंदा आहियूं। इन में ॿियो असांखे खपंदो आहे गुड़ जो फुल्को। छठीअ ॾींहं असां माउ खे गुड़ जो फुल्को खाराईंदा आहियूं ऐं प्रसाद जे लाइ सीरो। जे मां ॿुधायोमांव, असांखे मंत्रनि जी ॼाण कान्हे, त असां गणपति बापा जो ध्यानु कंदासीं ऐं ओम गण गणपतये नमः चई करे पूरी पूॼा कंदासीं। छो त चवंदा आहिनि छठीअ ॾींहुं विधाता ईंदा आहिनि ॿार जी क़िस्मत लिखण जे लाइ, और विधाता आहिनि असांजा गणपति बापा। त पूरी पूॼा जेका आहे उहा गणपति बापा जी थींदी आहे। ॿी थाली जेका आहे उन में असां ठाहियो आहे गणेश स्वास्तिक, ओम, लक्ष्मी माता और उन सां गॾु नवग्रह। ॾिसो, 4 शयूं ठाहियूं आहिनि, गणेश, ओम, लक्ष्मी माता और उन सां गॾु नवग्रह। उन ते गुल विझंदासीं, चांवर विझंदासीं, कचो खीर विझंदासीं। जीअं असां शादीअ महिल तेल हणंदा आहियूं, त पहिरियों तेल जेको आहे असां गणपति बापा खे अर्पण कंदा आहियूं, उन खां पोइ असां छोकिरे या छोकिरीअ खे हणंदा आहियूं। साॻे ई नमूने जेका छठीअ जी पूॼा थींदी आहे, पहिरियों खीर जेको आहे उहो गणपति बापा ते अर्पण कबो आहे, और उन खां पोइ ॿियनि देवी देवताउनि ते, उन खां पोइ ॿार खे लॻंदो आहे। सुपारी ते बि असां तिलक हणंदासीं और कंटिन्यू ओम गण गणपतये नमः जो जाप कंदासीं। चांवर, गुल, खीर, तिलक, इहे सभु शयूं रखंदासीं और हुन सां गॾु जेके निबाता मां तव्हांखे ॿुधायो हुआ उहे चाढ़ींदा आहियूं असां। मिश्रीअ जे संग वांगुरु हूंदा आहिनि। ॾिसो, हिन तरह अहिड़े नमूने असां हाणे ओम ते बि कंदासीं इहा पूॼा, उन खां पोइ श्री लक्ष्मी ते और उन खां पोइ नवग्रहनि ते। ईअं हिकु हिकु करे चैनी ते असां इहा साॻी पूॼा कंदासीं। बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति यो मोक्षदं चैव ओंकाराय नमः। ओंकार देवता प्रसन्नो वरदो। साॻे नमूने ओम ते असां कंदासीं, उन खां पोइ लक्ष्मी माता ते ऐं नवग्रहनि ते। इहे नंढियूं नंढियूं पूॼाऊं जेके आहिनि असांजे जीवन जो आधार आहिनि, असांजे घर जूं ख़ुशियूं, असांजो हिंदुत्व, असांजा संस्कार जेके आहिनि। जीअं मां ॿुधायोमांव, इहा पूॼा जेका आहे हिकु 16 संस्कारनि मां हिकिड़ी आहे। त नंढी नंढी ॻाल्हियूं जेके आहिनि असांजे जीवन सां जुड़ियल आहिनि, त इन्हनि ॻाल्हियुनि खां दूरि न रहो। अॼुकल्ह माण्हू कंदा आहिनि शॉर्टकट आहे, भई असांखे रीतियूं रस्मूं न निभाइणियूं आहिनि, पर न, कंहिं हंधि इहे ज़रूरी आहिनि, त ज़रूरु कयो, पंहिंजी सिंधियत खे बिल्कुलु बि न छॾियो। उन खां पोइ महाराज स्वामी छठी पढ़ंदा आहिनि। अगरि छठी तव्हां पहिरियों ई महाराज स्वामीअ खां वठी था अचो, पूॼा पाण था कयो पिया, त उते महाराज स्वामी उहा छठी पढ़ी ॿुधाईंदा आहिनि।
अची करे हिते इहा थालीअ में रखणी हूंदी आहे। जेको नालो इन ॾींहुं कढिबो आहे उहो नालो तव्हांखे ॿुधाए छॾींदा, अल्फाबेट ॾींदा आहिनि महाराज स्वामी की हिन अल्फाबेट ते असांखे नालो खपे। त छठी वारे ॾींहुं असां नालो डिसाइड करे इन जनम पत्री ते उहो नालो लिखंदा आहियूं। भॻवान जो ध्यानु कंदासीं, ओम गण गणपतये नमः चई करे इन ते गुल चाढ़िबा आहिनि। और मां खे जेको आहे गुड़ वारो फुल्को ॾिबो आहे इन ॾींहुं, मंत्र जाप कंदासीं और उन खां पोइ छठीअ ते गुल वग़ैरह विझी करे उन ते नालो लिखंदासीं। जेको नालो डिसाइड थींदो आहे, घर जी वॾी न्याणी जेका हूंदी आहे, पुफी थी ॿार जी या उनजे पप्पा जी पुफी जेका वॾी न्याणी हूंदी आहे घर जी, उहा नालो चवंदी आहे पहिरियों कन में। छठीअ ते गुल चाढ़ण खां पोइ मंत्र जाप करण खां पोइ महाराज स्वामी इहा छठी पढ़ंदा आहिनि। जीअं मां तव्हांखे ॿुधायो, अगरि पूॼा घर में थिए थी पई, पर अगरि असां पूॼा छठी वारी घर में पाण कयूं था पिया त महाराज स्वामी खां हिकु ॾींहुं पहिरियों जेका छठी खणी अचिबी आहे हुतां, त ओॾी महिल ई महाराज स्वामी पढ़ी ॿुधाईंदा आहिनि, जंहिंमें ॿार सां रिलेटेड कुझु ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। सो ये छठी जेका आहे असांखे इन थालीअ में रखिणो आहे। खोले करे रखंदासीं छठी, और पेन बि खोले रखणी आहे। और जीअं मां ॿुधायो, पहिरियों नालो जेको आहे पुफी चवंदी आहे, मतिलबु घर जी वॾी न्याणी जेका हूंदी आहे। कचो खीर मथे ते रखिबो आहे 5 आङुरियूं, और खाॿे ऐं साॼे ॿिन्ही कननि में ॿार जो नालो चइबो आहे। ॿार जे खाॿे ऐं साॼे कन ॿिन्ही में फूक हणी करे नालो चइबो आहे, अॼु खां तुंहिंजो नालो इहो आहे। इन तरह इहो नालो जेको आहे पहिरियों न्याणी चवंदी आहे, यानी जीअं पुफी ॿुधायो, उन खां पोइ पप्पा ऐं पोइ मम्मी। उन खां पोइ सभु बाक़ी जेके आहिनि उहे ख़ाली सिर्फ़ु खीर हणंदा आहिनि मथे ते। हाणे पप्पा जी वारी आहे और उन खां पोइ वरी थींदी मम्मीअ जी वारी। बाक़ी सभु जेके बि माइट हूंदा आहिनि उहे मथे ते इन तरह ॾिसो खीर हणंदा आहिनि। जेॾी महिल इहा खीर हणण जी रीति सभिनी जी माइटनि जी थी वेंदी, सभु हिकु हिकु करे माइट जेॾी महिल खीर हणंदा आहिनि, उन खां पोइ जेका हीअ थाली आहे जंहिंमें असां कचो खीर, छठी, कंडलो सभु रखियो आहे, निबाता आहिनि, हिन में पूॼा वारो सामान आहे। इहा थाली जेका आहे ॿार जे मथे जे पासे खां रखबी आहे, जंहिंमें छठी खुलियल हूंदी आहे। उन सां गॾु हिकु पेन रखबी आहे खोले करे, और छठीअ सां गॾु जाम ॼणा हिकु ख़ाली कॉपी यानी नोटबुक बि रखंदा आहिनि। जीअं मुंहिंजे घर में रीत आहे, असां हिकु नोटबुक बि ख़ाली रखंदा आहियूं, ख़ाली कोरो पेज कढी करे। जंहिं पलंग ते ॿार ऐं मां सुम्हंदा आहिनि, उन ते 4 लकड़ियूं ॿधंदा आहियूं। ॾिसो 4 लकड़ियूं ॿधी करे उनखे धागे सां 5 या 7 दफ़ा असां हीअं हिकु सुरक्षा कवच जीअं चइजे उहो ठाहींदा आहियूं। धागे सां कॉटन जो जेको कचो सूत हूंदो आहे उन सां ठाहींदा आहियूं असां। जंहिं पलंग ते इहो असांखे धागो ॿधणो आहे उन पलंग ते पेर नाहे रखिणो, त असां ॿाहिरे ॿाहिरे पासे खां ॾिसो इन तरह धागो ॾींदासीं। जंहिंमें मां ऐं ॿार सॼी राति इन में सुम्हंदा आहिनि। और जेका थाली असां रखी हुईसीं उहा थाली बि असांखे इन में अंदरि रखणी आहे। ॿार जे मथे जे पासे खां इहा थाली रखंदासीं। थालीअ में जीअं मां ॿुधायो मां छठी खोले रखंदा आहियूं, गॾु पेन बि खोले रखंदा आहियूं। और कुझु घरनि में हिकु नोटबुक बि रखंदा आहिनि ख़ाली। मुंहिंजे घर में जीअं हिकु ख़ाली कोरो पेज कढी रखंदा आहिनि ॿार जो नालो लिखी करे, उहा असां नोटबुक इन थालीअ में खोले रखंदा आहियूं। चवंदा आहिनि त इन ॾींहुं विधाता ईंदा आहिनि और ॿार खे आशीर्वाद ॾींदा आहिनि, उनजी क़िस्मत लिखंदा आहिनि। मां ऐं ॿार खे इन सुरक्षा कवच में ई सुम्हणो हूंदो आहे। ॾिसो हिन तरह अहिड़े नमूने असां छठी कंदा आहियूं। छठीअ खां पोइ थींदी आहे लोई पूॼन। इन खां पोइ वारे वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदमि त असां लोई कीअं पूॼींदा आहियूं। इहे ई कुझु रीतू रस्मूं आहिनि जेके असां पंहिंजे ॿार जे छठीअ ते कंदा आहियूं। इन खां पोइ जीअं मां ॿुधायोमांव लोई पूॼन थींदो आहे, जेको असां 7 ॾींहं ते कंदा आहियूं। उनजी पूॼा कीअं कजे इन खां पोइ वारे वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदसि। इन में कंदमि त जाम वॾो वीडियो ठही वेंदो, त जल्दी मां उहो वीडियो बि अपलोड कंदसि, चेक कजो तव्हां ज़रूरु। और वीडियो कीअं लॻो मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। फेसबुक और इंस्टाग्राम ते मूंखे ज़रूरु फॉलो कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।